ऐसा कोई जहान मिले, ऐसा कोई जहान मिले जहाँ होठों पर मुस्कान मिले, ऐसा कोई जहान मिले जहाँ होठों पर मुस्कान मिले। ओ काश मिले मंदिर में अल्लाह और मस्जिद में भगवान मिले। अरे हाँ, मुझे तमाची के कॉल करनी हुई। हेलो। हाँ सॉरी तमाची, तुझी कॉल हुई पर मां रस्ते में हुयसि। एक्चुअली तुझी जॉब जो मुझको हल कटियो आहे। मुझो हिकड़ो नंढो बिजनेस आहे कपड़न जो। जेकॾहिं तव्हांखे कोई एतराज़ न हुजे त तव्हां एज ए सेल्समैन तव्हां मूं वटि वो जॉब करे सघो था। ठीक है, मां तव्हांखे एड्रेस सेंड कयां थी। सी यू सून। तुझे माण्हुनि खे सीने में सांटियो वता, तुझे माण्हुनि खे सीने में सांटियो वता, तुझे लाड़िने लयन खे बि चंदन चवां, तुझे लाड़िने लयन खे बि चंदन चवां, शाल तुझे प्यारा अचु अचु मुंहिंजा प्यारा अचु। तमाची ॾे हाल वाली इंटरव्यू लाइ वई, छा थियो? नौकरी मिली है अॼु। नौकरी मिली वई? अच्छा सेल्समैन जी नौकरी मिली आहे। सेल्समैन? हाँ जी। माना तो दुकान में वही करे शयूं खपाईंदे। अच्छा अच्छा, बस यही समझो। वाह वाह वाह। दुआ कयो वरी इहा मिली वरी अॻियां इंशाल्लाह वधीक बहितर मिली वेंदी। हाँ छो न मिलंदी, छो न मिलंदी। अच्छा हाणे ॻाल्हि ॿुध, जी जी। उन्हनि जेको पाणी जो केन आंदो है न, मिठो पियो थोड़ो साफ़ पियो। हाणे हिकिड़ो कम करे, हिकिड़ो केन वठी आओ ॿियो बि। पैसा मां तोखे पोइ ॾींदुमि, ठीकु आहे? ठीक है ठीक है। अच्छा ॻाल्हि ॿुध। जी जी। चांहि जी पती बि वञी वठी। ठीक है। ॿुध ॿुध त सही ॻाल्हि त ॿुध मुंहिंजा बाबा, ॻाल्हि त ॿुध। भई चाचो भाइटो गॾिजी वरी के चांहि पियो, ॿुधई पी चांहि चरी। ॿुध ॿुध ॻाल्हि त ॿुध, पहिरीं ॻाल्हि त ॿुध। पाणी जी बोतल भी नलके ता भरे जा। चाचा पानी तो वठी तो। अरे बाबा ये पानी हथ मुंह धोने ला समझो तो पानी छाटे जा कराची में। हे बड़ी थावन बाबा धोने जिला जल्दी वन। शाबाश, ये भी कम करे जा, जल्दी अचो। सजो घर में वाद उठ पी चाहे चरी तवने दिलड़ी ठरी, पी चाहे जल्दी अचो तो खबर पे चाय उमा के पियो। ओ पी चाहे चरी तवने दिलड़ी ठरी, थक बिना ठा थे। वाह 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 वाह। वतन में बेवतन माशूक आशिक जो मिलन के कोई भी गाना प्रोग्राम में शामिल रखंदा सभनी फ्रेंड्स जे नाम कंदा। हींअर जेको गानो शामिल रखंदा तव्हां सभनी जे नाम हूंदो। ॿियो पोस्ट कार्ड मुझे हथन में तू तो हमके बोर करे त पाया हुआ। छा थी ॿुधे? छा है? मूंखे नफ़रत आहे हिन सां। 5 मिंट वेही करे गानो हलाईंदा आहिनि, वरी अधु कलाक वेही करे बकवास कंदा आहिनि। कोई सुठा गाना वाना हलाए यार, बोर तो थिया हूं बि। मोड़ तुझे कम जा गाना कोनन के। बाबा हलाए तो सही, ॿुधां त यार। स्पीकर में त हलायूं हल। मां चयो मोड़ तुझे पसंद जा गाना कोनन के। छा मतलब? मतलब इहो त मां सिर्फ गज़ल्स ॿुधंदी आहियां। आबदा परवीन ऐं लता जी मां दीवानी आहियां। वेल दीवाने सां ई ॻाल्हि यादि आई मूंखे। छा? दीवानो तो मां भी आहियां आजकल। अच्छा कंहिंजो? गैस कर। गैस करण जेॾो टाइम कोन्हे को। फोटो ॾेखारे। कर। तुंहिंजी दोस्त नरगिस। वाह यार ॻाल्हि ॿुध। नरगिस जो हिकु अलॻि क्लास लॻंदो आहे यार। माना हुनजे परेशान चेहरे ते भी खूबसूरती नज़र ईंदी आहे। हाँ यार परेशान त आहे। छो भला? छो तोखे ख़बर न आहे छा? व्हाट? कुछ ॾींहं अॻु में ई तो उनजी डिवोर्स थी आहे। अच्छा ॻाल्हि ॿुध। ॾिस दोस्त आहे न मुंहिंजी। बुलायां? मुझे नरगिस जी दोस्ती के शादी में तब्दील करे दे प्लीज प्लीज डोंट सेंड। हेलो 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 दिमाग सही है? पंहिंजी उम्र ॾिस। सो व्हाट यार, छा थियो? छा मां कोन चवंदीमांसि, पाण चवेसि। यार ॾिस चवंदमि त हुई मां ऑफ कोर्स, बस जॾहिं मां सां ॻाल्हायां तोसां शेयर कंदी प्लीज़ हुनखे संभाले वठिजो। कम ऑन हाणे एतिरो खणी सघे थी मुंहिंजे लाइ यार। चलो ठीकु आहे। डन डन। हल हाणे बोर ई कर, ॿुधाए जेको ॿुधे थी।
गज़ल ही ॿुध रहा है बोर कर रही है छा कयां हाँ बुध गजल्स भूल जा